हीअ सिंध प्रोग्राम खे कंटिन्यू कंदे असां सां गॾु गंबट तालके जा ॿार जा जेके अॻूणा सदर बि आहिनि ऐं हाई कोर्ट जा वकील सीनियर कानूनदान शामूद बांगो साहब हिते असां सां मौजूदु आहिनि। उन्हनि खां पुछंदासीं त सिंध अंदरि जेके क़बाइली तकरार या ज़मीनी तकरार सबबु जेके क़ीमती जानू ज़ाया पई थियनि ऐं पुलिस जो जेको किरदारु आहे उन जे मथां जेको आवाम जो एतमाद कीअं बहाल थींदो ऐं अमन अमान जी जेकी सूरत हाल आहे उनखे कीअं कंट्रोल करे सघिजे थो। ऐं हिते जेके अक्सर साईं पाण सीनियर कानूनदान सां गॾु सीनियर वकील जा जेके फ़राइज़ हिते हाई कोर्ट में सरअंजाम ॾियनि पिया उन्हनि खां पुछंदासीं त इन्हनि खे जेको आहे अमन अमान जे हवाले सां बि पुछंदासीं ऐं जेको क्राइम रेशो आहे हुनखे कीअं कंट्रोल कजे, असांजो कानून कहिड़ी शइ जी इजाज़त ॾिए थो। जॾहिं मुतासिर माण्हू जेको आहे अक्सर पंहिंजे इंसाफ़ वठण जे लाइ पहिरियों रुख़ जेको आहे हू थाणे जो कंदा आहिनि, थाणे खां पोइ जेको आहे हू जॾहिं उन जी का वाहर न थींदी आहे पुलिस स्टेशन ते त पोइ हू पंहिंजो ईंदा आहिनि अदालतुनि ॾांहुं। अदालत मां जॾहिं उन्हनि खे इंसाफ़ु मिले थो या केतिरो महांगो पवे थो या केतिरो टाइम लॻे थो, इन्हनि सभिनीनि सवालनि जे जवाब लाइ असां सां एडवोकेट शामूद बांगो साहब मौजूदु आहिनि। उन्हनि खां पुछंदासीं त उनजो छा चवणु आहे। जी साईं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरियों तव्हांजी किशोर भाउ वॾी महिरबानी ऐं आवाज़ टीवीअ जो जेको आहे गंबड़ जो कमु ख़ासि करे जेके शहरनि जा मसइला आहिनि या ॿिया बि समाजी जेके बि बुरायूं आहिनि उहे उन्हनि खे तव्हां उजागर कंदा रहंदा आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हांजा जेको सुवाल आहिनि उहे टिनि पोर्शननि ते ॿधियलु आहिनि। नंबर पहिरियों जेको आहे पोर्शन उहो आहे त ज़मीनी मसइला जेके आहिनि जेके असां चवंदा आहियूं सिविल डिस्प्यूट्स। हाणे इन में को शक न आहे त हिते जेको असांजा इलाइक़ा आहिनि उन में हिकु त गुरबत तमामु घणी वधी वई आहे। गुरबत वधण जे करे अॻे त प्रॉपर्टी हूंदी हुई, ज़मीनूं हूंदियूं हुयूं, मिल्कियत हूंदी हुई, त कंहिं बि माण्हूअ जो कोई ध्यानु ई कोन हूंदो हुयो त का हीअ मिल्कियत आहे, ज़मीन पई आहे, मां इनखे आबाद कयां या इन में का मां उपत वठां या मां पंहिंजी इन ते मालिकी ज़ाहिर कयां, कंहिंखे कोई असरु न हूंदो हो। अच्छा, न ई कंहिं माण्हूअ खे इहो हूंदो हो त को मूंखे भलो घरु हुजे, मूंखे का सुठी गाॾी हुजे या का जेको घर में फर्नीचर सुठो हुजे। हर को पंहिंजी सिंपल लाइफ गुज़ारींदो हो। लालच वारो अंसर कंहिं बि माण्हू में न हुयो। हिन वक़्तु जेको असां पंहिंजे इर्द गिर्द ॾिसूं था त लालच जो माहौल बि वधी वियो आहे ऐं जंहिं फैमिलीअ वटि हिकु जरेब ज़मीन जो आहे, हिकु जरेब, असां वटि त हल्के गंबड़ में त एॾी वॾी ज़मीनदारी बि न आहे, 5 एकड़ 10 एकड़ 20 एकड़ जी ज़मीनदारी आहे। हाणे हिकु जरेब वारो माण्हू बि जेको आहे उहो कोर्ट में बीठो आहे त बाबा हिन हिकु जरेब मां असां 10 हिसेदार आहियूं, 5 हिसेदार आहियूं, 4 हिसेदार आहियूं, इहा असांखे विरासत थी मिले। जेका पार्टीशन आहे उहा असांखे सभिनी जा पंहिंजा हिसा असां मिलनि ऐं सभु उहे नाला जेके आहिनि रिकॉर्ड में असांजनि जे नालनि ते दाख़िल थियनि, प्रॉपर्टी जेका बि आहे। अच्छा, हाणे इहो कमु जेको आहे इहो कोर्ट जो न आहे, इहो कमु आहे रेवेन्यू डिपार्टमेंट जो, जंहिंमें तव्हांजो SDM साहिबु अची वञे थो, जंहिंमें तव्हांजो मुख़्तरकार साहिबु अची वञे थो, जंहिंमें तव्हांजो तपेदार अची वञे थो हद जो। हाणे उते ईअं आहे त तव्हां वञो त पहिरियों चवंदा बाबा रिकॉर्ड तव्हांजो न आहे, सभ खां पहिरियों इहो कंदा। पोइ जेको खातेदार आहे या जेको मालिक आहे उहो उन्हनि खे ॿ रुपया ॾींदो त पोइ मस वञी को रिकॉर्ड ज़ाहिर कंदा। पोइ उनखां पोइ चवंदा बाबा इहो खातो तव्हांजे नाले ते न आहे, तव्हांजे ॾाॾे नाले ते आहे, तव्हांजे पड़ जे ॾाॾे नाले ते आहे या तव्हांजे वाल साहब जे नाले ते आहे ऐं इहो चेंज न थींदो, चेंजेबल न आहे। हाणे इहे सभु शयूं जेके आहिनि इहे सभु रेवेन्यू फंक्शनरी जा आहिनि। जेको कोर्ट ते बर्डन बि आहे न, उहो ॿियनि जो कमु बि कोर्टूं कनि थियूं, असां कयूं था पिया। जॾहिं उनखां माण्हू खां इलीगल डिमांड थींदी आहे या उनखे सफ़ा जवाबु मिलंदो आहे, उहो पोइ उहो माण्हू ईंदो आहे असां वटि। पोइ असां चवंदा आहियूं बाबा जेको प्रॉपर फॉर्म आहे उहो तुंहिंजा तव्हांजो रेवेन्यू आहे, पोइ चवंदो आहे असांखे उतां जवाबु मिलियो आहे। असां वेंदा आहियूं कोर्ट में। हाणे जरेब जो मां मसइलो ॿुधायां, जेको नंढे जरेब जो, कोर्ट में वेंदा आहियूं, रिपोर्टूं कॉल थींदियूं आहिनि, वरी उहो केस हलंदो आहे, ॿी धुर कॉल थींदी आहे, वरी उहे चवंदा आहिनि साईं असांखे ज़मीन खपियल आहे। अच्छा, माण्हू बि असां पंहिंजो पाण तव्हां हिकु ॿिए सां सचा न आहियूं न त हुजणु ईअं खपे त जेकॾहिं 5 हिसेदार आहियूं त 5 हिसेदार क्लेम कयूं पंहिंजो बाबा न वाक़ई हिसेदार आहे। उहो चवंदो न साईं न इहे हिसेदार न आहिनि, बाबो मूंखे खपाए ॾेई वियो हुयो ऐं इन्हनि जो राइट ई न आहे। माना भाउ आहे भेण आहे, उन्हनि जो कोई हक़ु जेको आहे तस्लीम करण लाइ तयारु न आहे। इन हवाले सां प्राओ बर्डन जेको आहे उहो कोर्टुनि जे मथां शिफ्ट थिए थो ऐं कोर्टुनि में इंसाफ़ न आहे। हिकिड़ो उते जेका डिले आहे, डिले इन जे करे आहे त जेकॾहिं गंबड़ में असां वटि 5 जज हुजणु खपनि त असां वटि 1 जज आहे। हाणे जिते 500 केस आहे
डेली 200 केस लॻल हूंदा त उते जज छा कंदो, स्टाफ छा कंदो, वकील छा कंदा, न उहो हली बि न सघंदो। जज 200 केस जी कार लिस्ट माना सद पूरा मसा 10 बजे ताईं करे सघंदो। जज पूरा न आहिनि, उनजे करे इंसाफ़ु मुहैया नथो थिए। असांजो पाकिस्तान आहे जेकी जहाँ असां जेकी आहियूं मिडिल क्लास माण्हू ऐं लोअर क्लास माण्हू आहियूं न, असां रियासत खे ऐं गवर्नमेंट खे असां पालियूं था, असां हर शइ ते टैक्स ॾियूं था, पर असांखे कोई बि या हितां जे माण्हूअ खे कंहिं बि तरह जो रिलीफ न आहे। जेकॾहिं को माण्हू जॉबलेस आहे, पढ़ियलु लिखियलु आहे त उनखे रुपयो बि कोन थो मिले। जेकॾहिं को माण्हू डिसेबल आहे, महिनत मज़दूरी करण जहिड़ो न आहे, उनखे रुपयो बि कोन थो मिले। सो इहे सभु शयूं मां त चवंदुमि त गवर्नमेंट खे करणु खपंदियूं आहिनि त जेके आहिनि गवर्नमेंट जेकॾहिं सही कमु करे ऐं हर माण्हू खे इंसाफ़ दर ते मिले, मां सम्झां थो इहे समूरा मसइला हल थी वेंदा। प्रोग्राम खे कंटिन्यू कंदे असां इन वक़्तु मौजूदु आहियूं गंबड़ जी जेकी 15 मददगार पुलिस आहे उन जी ऑफिस अॻियां असां मौजूदु आहियूं ऐं असां सां गॾु इन वक़्तु जेको आहे 15 जो जेको इंचार्ज आहे ज़ुबैर सुमरो असां सां मौजूदु आहे। हुन खां पुछंदासीं त गंबट में अमन अमान ऐं स्ट्रीट क्राइम खे रोकण जे हवाले सां उन्हनि जी जेकी उन्हनि सां गॾु उन्हनि जी टीम आहे उहो केतिरो कमु करे रही आहे। अल्हम्दुलिल्लाह हिते असां काफ़ी बाइक्स वग़ैरह रिकवर करायूंसीं। हिते जेको जॾहिं मां पहिरियां हिते पोस्टिंग ते आयुमि त हिते वॾो स्ट्रीट क्राइम हुयो। ज़्यादातर जेका हिते शिकायत हुई बाइक चोरीअ जी, ऐं बाइक चोरी जो आए ॾींहुं हिते मतिलबु बाइक चोरियूं थींदियूं रहंदियूं हुयूं। अल्हम्दुलिल्लाह असां उन वक़्तु बि 3 महीननि जे अंदरि मुंहिंजे उन पीरियड में तक़रीबन 15 खां 16 असां बाइकूं रिकवर करायूंसीं जेकी असां असुल मालिकान जे हवाले कयूं हुयूंसीं। वरी अल्हम्दुलिल्लाह जॾहिं हिते रमज़ान थियो मुंहिंजी वरी ॿीहर हिते पोस्टिंग थी। उन पोस्टिंग जे दौरान बि असां काफ़ी मोबाइलूं ऐं कुझु जेके बाइक्स स्नेच थियल हुयूं हिते सिटीअ में उहे बि असां तक़रीबन 5 बाइकूं रिकवर करा ॾिनियूंसीं। असांजी SHO साहिब जन जी टीम, ASP साहिब जन जी टीम हिते सॼी हिकु टीम थी करे असां हिते वर्क कयोसीं। ऐं सभ खां हिते जेको हिते मसइलो हुयो उहो नफ़रीअ जो हुयो, छो जो हिते वॾो सिटी आहे, बाक़ाइदा हिकिड़ो खैरपुर ज़िले में, खैरपुर ज़िले खां पोइ ॿिए नंबर ते वॾो शहर आहे। पोइ हिन शहर खे एतिरा सिटी खैरपुर खे दग न आहिनि जेतिरा हिन सिटी गंबत खे रस्ता आहिनि। लाड़काने तरफ़ सोबेदरो थी वियो, राणीपुर जो थी वियो, कोट डीजी थी वियो, इहे हिकु वॾियूं क्रिमिनल्स खे रस्ता आहिनि, हिकिड़े तरफ़ खां निकिरी ऐं उते ॿिए रस्ते ॾे हलिया था वञनि पिया। पोइ अल्हम्दुलिल्लाह असांखे मतिलबु कुझु नफ़रीअ जी शार्टेज बि ऐं कुझु असांखे मिली वई। पोइ असां पंहिंजी नफ़रीअ जो अप डाउन जेको गश्त हो उनखे कुझु वधायोसीं। जीअं तव्हां ॾिठो हूंदो आहे त पहिरियों रमज़ान हूंदो शायदि जेको हिकु पुरअमन रहियो सिटीअ में, काई बि अहिड़ी वारदात रिपोर्ट न थी, ऐं जेका हिकिड़ी अधु वारदात रिपोर्ट थी त असां उनखे बि पूरो ट्रेस करे ASP साहिब जन जी टीम ऐं SHO साहिब जन जी महिनत सां असां उनखे ट्रेस करे उहो बि वापसि कराए ॾिनोसीं ऐं उनजे बि वेझो ई आहियूं। बाक़ी त हिते जेको असां हिकिड़ो गंबट में असांजी शिकायत बि आहे कुझु अवाम सां, उहा इहा त पुलिस सां कोऑपरेटिव न आहिनि। हिते पुलिस जो जेको हिकिड़ो कामयाबी तॾहिं मिलंदी आहे जॾहिं अवाम कोऑपरेटिव हूंदो। जीअं त नाज़रीन असां इन वक़्तु जेको आहे गंबड़ जी समाजी शख़्सियत शाइर अदीब राज अलीगुल भुट्टे साहिबु वटि मौजूदु आहियूं। असां साईं खां पुछंदासीं राज अलीगुल भुट्टो साहिब खां त उन्हनि जो छा चवणु आहे। साईं ॿुधाइजो त जॾहिं समाजी बुराइयूं बि अची थी वञनि, क्राइम घणे क़िस्म जा थियनि था, जंहिंमें खोड़ सातरा मामला क्रिएट बि थियनि था, रेप जा केसिस हुजनि, घरनि में धाड़ा हुजनि, चोरियूं हुजनि, फुरूं हुजनि, या इहे जेके थाणा आहिनि इन्हनि में माण्हुनि खे इंसाफ़ नथो मिले। ऐं उन सां गॾोगॾु जेके अदालतुनि सां गॾु जेके ॿिया इदारा आहिनि उहे सस्तो इंसाफ़ जेको आहे फ़राहम करण में नाकाम आहिनि। इन जे बारे में तव्हांजो छा चवणु आहे? ज़िंदगी इंसान जॾहिं हिन दुनिया में पैदा थिए थो त खाद खुराक ऐं साह खणण खां वधीक इंसान खे सुकून ऐं आराम जी ज़रूरत पवे थी, ऐं उन सुकून ऐं आराम लाइ मुआशिरे खे पुरअमन हुजणु तमामु ज़रूरी आहे। असांजे मुआशिरे में जॾहिं खां इंसान पैदा थियो आहे तॾहिं मुख़्तलिफ़ ॾोह मुख़्तलिफ़ ज़रियनि सां इन्हनि ॾोहनि खे वाधारो मिलियो आहे, ऐं उन्हनि खे वरी मुआशिरे पंहिंजे सियाणप ऐं ॾाहप सां क़ाइदा कानून ऐं मुआशरती सिलसिला ठाहे ऐं उन्हनि ते ज़ाब्तो आंदो आहे ऐं उन्हनि खे पंहिंजे कंट्रोल में कयो आहे। पर वेझड़ाईअ में ॾिठो वञे त कानून जी अमलदारी न हुजण जे करे
असांजो मुआशिरो ज़वाल पज़ीर थींदो थो वञे ऐं उन्हनि में घणा ई ॾोह अची था वञनि जंहिंमें चोरी अची थी वञे, मोबाइल छिनण जी अची थी वञे, पर्स छिनण जी अची थी वञे, औरतुनि सां रेप, ॿारनि सां रेप, माल सां रेप, इहो जेके ॾोह आहिनि से न रुकजण जहिड़ा न आहिनि जिन खे न रोके सघिजे। पर इन में सरकार ऐं सिविल सोसाइटी जो तमामु वॾो हथु आहे। सिविल सोसाइटी या त जेसिताईं पाण खे चूंडी नथी पवे तेसिताईं कुझु नथी कुछे, ऐं जॾहिं वरी पाण खे चूंडी पवे थी त पोइ सॼो जहान हुनखे आज़ार में नज़र अचे थो। ऐं अहिड़े नमूने सां वरी सरकार जे हवाले सां ॾिसजनि त जेके मेंबर आहिनि उन्हनि जा बि पंहिंजा मफ़ादात आहिनि। उन्हनि खां पोइ पुलिस आहे जेका बुनियादी तौर ते इन अमन अमान क़ाइमु रखण जी ज़िम्मेवार आहे। उन्हनि में जेको सियासी मुदाख़लत आहे, वॾेरप जो, सरदारनि जो ऐं ज़मींदारनि MP MLA जो जेको हथु आहे उहो उन्हनि खे बिगाड़े थो ऐं उन हिमत मुआशिरे बिगाड़ जे करे ॿिए क्राइम खे हथी मिले थी। छो त उन क्राइम ॾोह कंदड़ खे इहा पक आहे त मां जेकॾहिं अॼु हीउ ॾोह कंदुसि त मुंहिंजो कुझु न बिगाड़े सघंदो ऐं मां छुटी बि वेंदुसि। अहिड़े नमूने सां जिरगा थियनि था, जिरगा एतिरे क़दुरु जो ॾोहारियुनि जा जिरगा बि थियनि था, ॾोहारी छुटी बि वञनि था। ऐं उन खे वधीक मज़बूत करण लाइ असांखे सिविल सोसाइटीअ खे बि सुजाॻ थियणो पवंदो। सिविल सोसाइटीअ खे सरकारी इदारनि ते नज़र रखणी पवंदी ऐं सरकार जा इदारा त मौजूदु आहिनि लेकिन उहे पंहिंजनि पंहिंजनि कमनि खां गाफ़िल थी करे ॿियनि जे कमनि में मुदाख़लत कनि था, जंहिंजे करे उहा सिविल सोसाइटी वधीक असरअंदाज़ नथी थिए। पर जेकॾहिं सिविल सोसाइटी में तालीम जो शौर बेदार कयो वञे त असांजी मुआशिरे में इहा ॿिटी तरक़ी बि थी सघे थी जंहिंमें क्राइम घटि थी सघे थो। पंहिंजी कैमरा टीम सां गॾु इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान किशोर कुमार खे अल्लाह वाही।